कोटनी में अज़हर रिंद की रिपोर्ट मूजिब जामशोरो शहर मंशियात से गॾु बदमनी जो भी गढ़ बणिजी वियो। हर रोज़ फुरन चोरन ऐं धाड़न खिलाफ़ जामशोरे के सियासी समाजी अगवानन सलेमान भलाई, मुबीन तेवड़ो, अमानुल्ला चांडियो, मोहम्मद इब्राहिम चांडियो ऐं ॿियनि जी अगवानी में जामशोरो प्रेस क्लब आॾो शहर में मुज़ाहिरो करे SHO जामशोरो के हटाइण जो मुतालबो कयो। अगवानन जो चवण हो त शहर में को भी शइ महफूज़ नाहे। घर के ॿाहिरां बीठल मोटरसाइकिलों ऐं गाड़ियूं चोरी थी वञनि थियूं। को भी अहिड़ो ॾींहुं न आहे जो हिते का वारदात नथी थिए। पुलिस की सरपरस्ती में मंशियात जा अड्डा हली रहा आहिनि। हुननि IG सिंध खां मुतालबो कयो त जामशोरो जे SHO खे फौरी तौर हटाए शहरनि खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे।